नाज़रीन रिपोर्ट अवां ॾिठी। ॿिए तरफ़ अवांखे ॿुधाईंदा हलूं त कंबर 9वीं क्लास जो शागिर्द और ताणे आवाज़ तां हिरकजी अगवा थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवांखे ॿुधाईंदा हलूं त कंबर मां 9वीं क्लास जो शागिर्द और ताणी आवाज़ तां हिरकजी अगवा थी वियो आहे। शाहनवाज़ तुनियो दरगाह शाह गोदड़ियों वींदो अगवा थी वियो आहे। अवांखे ॿुधाए रहिया आहियूं त शाहनवाज़ तुनियो दरगाह शाह गोदड़ियों वींदे अगवा थी वियो आहे। जवाबदारनि जो वारिसनि खां 30 लख रुपया भोंग तलब हारपू कंदो आहियां, पुट खे बाज़ियाब करायो वञे, मुगवीअ जे वालिद जो चवणु आहे। अवांखे ॿुधाए रहिया आहियूं त कंबर 9वीं क्लास जो शागिर्द और ताणी आवाज़ तां हिरकजी अगवा थी वियो आहे। इन हवाले सां कंबर मां आवाज़ टीवी जो रिपोर्टर हाकिम ख़ास खेली असां सां लाइन ते आहे। जी हाकिम, हिन बाबति तव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, कंबर जे ॻोठ अलरग तुनियो जो रवासी आहे 9वीं जमात जो नौजवान शागिर्द शाहनवाज़ तुनियो, जेको इहो औरताणे आवाज़ ते हरकजी अगवा थी वियो आहे। संदसि वारसनि खां 30 लख रुपया भूंगो घुरे वियो आहे। उन सिलसिले में नौजवान मुगवीअ जो वालिद आहे मोहम्मद आलिम तुनियो, जंहिं मीडिया खे ॿुधाए त मुंहिंजो पुटु 5 ॾींहं अॻु दरगाह शाह गोदड़े जी ते ज़ियारत करण जे लाइ घुमण वियो हुयो ऐं बाद में उहो हींअर ताईं वक़्तु वापसि न आयो आहे, जंहिंजे करे मुंहिंजे पुट जे फोन जे नंबर तां 30 लख रुपया भुंगो ऐं ओपो मोबाइल सेट ऐं सोनी मुंडी घुरी आहे। मां हुनजो इहो ई चवणु आहे त मां हिकु ग़रीब हारी आहियां, मुंहिंजे पुट जी हयाती बचाई वञे। हिन अहिड़ो इतलाह जेको आहे पंहिंजे पुलिस जी हद जी पुलिस खे बि ॾिनो आहे। हुनजो मक़सदु इहो ई आहे, चवण जो इहो ई चवे थो त मुंहिंजो मां ग़रीब हारी आहियां, मुंहिंजो पुटु जेको आहे हीअं अगवा थी वियो आहे, मूंसां मदद कई वञे। जी जी हाकिम, वॾी महिरबानी अवांजी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।